स्कूल में थियण वारे प्रोग्राम पेरेंट्स ओपन डे जे लाइ प्रिंसिपल फ़ैसिलो कयो आहे त असां सभई मिली करे स्टेज जो सिंगार तयार कंदासीं। जी हाँ। सर, असांखे हिन स्टेज जो बैकड्रॉप ठाहिण लाइ छा हिन भित जी ड्रैग ऐं वेकर मालूम करणी पवंदी? हाँ, मुझे ख्याल में असांखे बैकड्रॉप लाइ इस्तेमाल थियल मटीरियल इस्तेमाल करण घुर्जे। इन लाइ असां इस्तेमाल थियल पेपर खे इस्तेमाल करे कोलाज जो कम ठाहे सघूं था। ही खूबसूरत भी लगंदो ऐं जल्द भी थी वेंदो। पर केतिरो पेपर खपंदो? इहा हिक सुठी ऐं घटि क़ीमत वारी सलाह आहे। पेपर केतिरो इस्तेमाल थींदो, इन लाइ असां पहिरियों भित जी एराज़ी मालूम कंदासीं। सर, तोखे ख़बर आहे त कंहिं जगह जी एराज़ी कढण लाइ उन जी ड्रैग खे वेकर सां ज़र्ब कंदासीं। जी, ही असांखे सेंटीमीटर मापण लाइ टेप आहे ऐं हिन भित जी ड्रैग 600 सेंटीमीटर आहे। जॾहिं त हिन जी वेकर 300 सेंटीमीटर आहे। 600 सेंटीमीटर खे 300 सेंटीमीटर सां ज़र्ब कंदासीं त जवाब ईंदो 180,000 सेंटीमीटर स्क्वायर। असां हिन भित जी एराज़ी मालूम करे वरिती आहे। हाणे असां हिते मुख़्तलिफ़ रंगनि जा पेपर लॻाईंदासीं। पर पहिरियां इहो त मालूम करियो त हिन एराज़ी में लॻाइण लाइ केतिरनि पेपरनि जे टुकरनि जी ज़रूरत आहे ऐं कहिड़ी माप जा हुजनि। असां पंहिंजे पोएं प्रोजेक्ट जे इस्तेमाल थियल पेपरनि खे इस्तेमाल था कयूं ऐं हर पेपर खे 15 बाय 15 जे माप मुताबिक़ कटियूं था। जेकॾहिं कुझु खुटा त ॿियनि क्लासनि जे शागिर्दनि खां इस्तेमाल थियल पेपर वठी वठंदासीं। ठीक आहे, हर पेपर जे टुकरे जी शक्ल चौकुंडी हूंदी ऐं उन जी हर साइड जी माप 15 सेंटीमीटर जी हूंदी। त हर पेपर जे टुकरे जी एराज़ी केतिरी हूंदी? What is the area of one piece of colored paper? त हर पेपर जे टुकरे जी एराज़ी 225 सेंटीमीटर आहे। स्टेज वॉल जी एराज़ी 1,80,000 सेंटीमीटर स्क्वायर आहे ऐं हिक पेपर जे टुकरे जी माप 225 सेंटीमीटर स्क्वायर आहे। जेकॾहिं असां 180,000 सेंटीमीटर स्क्वायर खे 225 सेंटीमीटर स्क्वायर सां वंड कंदासीं त असांखे ख़बर पइजी वेंदी त कोलाज जे कम लाइ असांखे केतिरनि पेपरनि जे टुकरनि जी ज़रूरत पवंदी। असांखे 800 रंगीन पेपर जे टुकरनि जी ज़रूरत पवंदी। पर ही त तमामु घणा आहिनि। असां ही कम कीअं कंदासीं? असां उस्तादनि खां मदद वठूं था त हू सभिनी शागिर्दनि खां 15 बाय 15 सेंटीमीटर माप जा इस्तेमाल थियल पेपर घुराए ॾियनि। वाओ, ही बैकड्रॉप केतिरो खूबसूरत लॻी रहियो आहे। हाँ, वाकई। ऐं हिन ख़ूबसूरत भित ते 160 सेंटीमीटर बाय 70 सेंटीमीटर जो बैनर लॻाइणो आहे जंहिं ते स्कूल में थियण वारे प्रोग्राम जो टाइटल लिखियल हूंदो। त हिन बैनर जी एराज़ी केतिरी हूंदी? जल्दी मालूम करे ॿुधायो। बैनर जी एराज़ी 11,200 सेंटीमीटर स्क्वायर हूंदी ऐं मूंखे पूरी उमेद आहे त असांजो प्रोग्राम तमामु बहितरीन थींदो।